पीपी पंजाब तरफां नासिर बाग लाहौर में बिजली की लोड शेडिंग खिलाफ कैंप कायम कई वई, जैमें जियालन बंदा नंबर 2 नवाज गो नवाज गो नवाज मुक गया तेरा शो गो नवाज गो ए मियाँ साहब दसो ते सही कीता की ए जा नारा हया। उन मौके ते खिताब कंदे कमर ज़मान कायरा चयो त शरीफ भाइरनि जूं चोरियूं आलमी इदारनि पकड़ियूं आहिनि। उन चयो त मुल्क जी वॾी अदालत वज़ीर आज़म खे कूड़ो ऐं गॉड फादर करार ॾिनो आहे, खेसि फौरी तौर इस्तीफ़ा ॾियणु घुर्जे। वॾी अदालत दे वॾे जज साहब ने के आख्या है, वो आखदे ने कि मियां तू पाकिस्तान दी अवाम दी नुमाइंदगी दे हाल नहीं रहा, तू 2 नंबर निकल आया है, तू 2 नंबर निकल आया है, तेरियां चोरियां फड़ियां गईयां ने। वो वड्डी अदालत दे वड्डे जज कहंदे ने ए झूठे निकल आए ने। संदसि चवणो त शहबाज शरीफ लोड शेडिंग न करण ते नालो मटाइण जो चयो हो। हाणे संदसि नओं नालो रखियो वेंदो, जंहिं लाइ पंजाब मां मुख़्तलिफ़ नाला साम्हूं आया आहिनि, जॾहिं त मुल्क जे ॿियनि इलाइक़नि जे माण्हुनि बि नाला तजवीज़ करण लाइ चयो आहे। पीपी सेंट्रल पंजाब जे सदर चयो त शहबाज शरीफ चए थो त संदन ₹1 जी करप्शन बि हुजे त साबित कयो वञे। ॿिए पासे पानामा ज़रिए संदन करप्शन जा सॼी दुनिया में चर्चा आहिनि। कमर ज़मान कायरा चयो त जेकॾहिं शहबाज शरीफ लोड शेडिंग ख़िलाफ़ एहतजाज करे सघे थो त हू छो नथा करे सघनि। उन चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी मीनार पाकिस्तान वटी जलसे खे ख़िताब कंदो। संदसि चवणु हो त इदारनि खे खसारे मां कढण जी दावा कई वई हुई, पर PIA खोट में आहे, जॾहिं त स्टील मिल बंदि पियल आहे। कमर ज़मान कायरा चयो त शरीफ ख़ानदान जो कारोबार मज़बूत थी रहियो आहे ऐं संदन मिल्कियत वधंदी पई वञे, पर मुल्की इदारा कमज़ोर थी रहिया आहिनि। उन चयो त जंहिं बि खाते जो हिसाब घुरियो वञे थो उन जो रिकॉर्ड साड़ियो वञे थो। जंगला बस का हिसाब लिया, ਉਹਦਾ ਹਿਸਾਬ ਸ਼ੁਰੂ ਹੋਇਆ, ਇਹਨਾਂ ਨੇ LDA ਦੀ ਬਿਲਡਿੰਗ ਨੂੰ ਅੱਗ ਲਵਾ ਦਿੱਤੀ, ਉਹਦੇ 'ਚ 22 ਬੰਦੇ ਮਰ ਗਏ, ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ ਪੁੱਛਣ ਵਾਲਾ ਨਹੀਂ। ਅਸੀਂ ਜੰਗਲਾ ਬਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੈਟਰੋ ਟ੍ਰੇਨ ਦਾ ਸ਼ਾਹੀ ਹਿਸਾਬ ਮੰਗਿਆ, ਇਹਨਾਂ ਨੇ ਸਟਾਕ ਦਾ ਰਿਕਾਰਡ ਸਾੜ ਛੜਿਆ। ਅਸੀਂ ਨੰਦੀਪੁਰ ਦਾ ਹਿਸਾਬ ਮੰਗਿਆ, ਇਹਨਾਂ ਉਹਦਾ ਰਿਕਾਰਡ ਸਾੜ ਛੜਿਆ। ਅਸੀਂ ਇਹਨਾਂ ਕੋਲੋਂ ਮੋਟਰਵੇਅ ਦਾ ਹਿਸਾਬ ਮੰਗਿਆ, ਇਹਨਾਂ ਨੇ कमर ज़मान कायरा चयो त मुल्क जा 2.5 करोड़ ॿारड़ा स्कूल नथा वञनि, पर हुकुमरान सभु कुझु ठीकु आहे जो राग आलापे रहिया आहिनि। कमर ज़मान कायरा जे ख़िताब दौरान PP कारकुन मियाँ साहब दसो ते सही कीता कीए जा नारा मुसलसल हणंदा रहिया।